मां हाणे गुरुमुख जगवानी खे सॾु कंदसि। जल्दी अचो। छा जा बंद है ना सब को पहिरियों अशोभा दीदी जी तव्हांजी दीदी थियो, अमड़ थियो, भेण थियो, सॼे जहान जो तव्हां जेका अॻवान थियो असांजे सिंधियुनि में तव्हांजी जेकी शेवाऊं आहिनि उनखे कोई विसारे थो सघे न। मां हिन दर खे विसारियो आहे। जॾहिं साईं सॾु कंदो मां ज़रूरु ईंदुसि। पर मां एतिरो चवंदुमि त हिन मौक़े ते सतकी जेको सारा प्रोग्राम कवर करे रहियो दादा जी आहे त चवंदा आहिनि त ॾिया जरका जोत सरासर। अगरि यदि तव्हां जेको तव्हांजो शब्द जिया आशा जे लाइ वेठी आहे जेका मोबाइल ते ॾिसे वेठी दिया जरका जोत सरासर सच जी साफ़ अलामत आहिनि। सच जी साफ़ अलामत आहिनि। सूफ़ी साधु संत सबाजा, सूफ़ी साधु संत सबाजा ज़ाहिर मौत सां मरना आहिनि। ज़ाहिर मौत सां मरना आहिनि। दादा जन असांखे चलेगा जिस्मानी चलेगा पर रूहानी अॼु बि हिते असांखे हू ॾिसण वेठा ऐं असां उनखे वेठा ॾिसूं। हिन मौक़े ते छा छा चयो आहे त सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, सारी राति सुभान जागी जिन यादि कयो। अधी वक़्तु लतीफ़ चए तुंहिंजी मिटीअ लधोती मान, तुंहिंजी मिटीअ लधोती मान ऐं करोड़े कन अची सलाम अची आसण उनजे। साईं तो चए छा साहब त जेके बि इंसान हुजे, फ़क़ीर हुजे, संत हुजे, अगरि कंहिं जाइ ते वेही सॼी राति पंहिंजे प्रभु खे यादि थो करे, पंहिंजे मालिक खे यादि थो करे, त जे उनजे वञण खां पोइ हीउ रूहानी जिस्म छॾण खां पोइ जंहिं महिल परलोक हले थो वञे त उन जाइ ते उन आसण ते हज़ारे माण्हू अची सर झुकाईंदा आहिनि। छो उहा जॻह बि पवित्र थी वेंदी आहे। उहा मिसाल असांखे बि हिते ॾिसी रहिया आहियूं। हीअ जॻह में एतिरी ताक़त और शक्ति आहे जिते दादा जन में पंहिंजे प्रभु जी भक्ति अहिड़ा खोड़ मिसाल आहिनि। रिपल न शोभा जे लाइ मां अखर जेके शाह साहिब जा बसि सुठा हिकिड़ा मां कढी आयुमि अॼु तव्हांखे ॿुधायां थो। तंहिंखां पोइ मां तव्हां खां इजाज़त वठंदुमि त सभिनी खे बुख जो टाइम थी वियो। चवंदा मोहबत जे मन में से मेरा की न थियनि, मोहबत जे मन में से मेरा की न थियनि। अवल ॾेई सजदो अलाह खे पोइ ख़ल्क़ जी ख़िदमत कनि। अवल ॾेई सजदो अलाह खे पोइ ख़ल्क़ जी ख़िदमत कनि। उहे कीअं न बली थियनि जिन इश्क़ कयो अलाह सां, जिन पंहिंजे प्रभु सां इश्क़ कयो उहो बली थी वेंदो आहे। छा साहब चए थो त छॾे वेंदो सभु को जॾहिं वेंदो साहु, छॾे वेंदो सभु को भाउ हुजे, भेण हुजे, पीउ हुजे, मुड़ुसु हुजे, ज़ाल हुजे, केरु बि हुजे, छॾे वेंदो सभु को जॾहिं वेंदो साहु। न रहंदी संगत न रहंदो चाह। ये जेका संगत में थी आहे इहा न रहंदी न रहंदो साईं। उहा पोख आहे, उहा पोख आहे जेका कमु अचे क़यामत में। अहिड़ा कम कर जेको तोखे क़यामत में कमु अचनि। आख़िरी में अचनि त वण था मेवो ॾियनि, वण था मेवो ॾियनि, पाण न खाइनि पंहिंजो। वण था मेवो ॾियनि, पाण न खाइनि पंहिंजो। ठिकर फितर चारियूं धोड़ा साण सहन पसो लो लतीफ़ ते केॾी नाहे वणनि। फरियो फर झलनि नेकी कारण पंहिंजी। चए थो छा साहब त जेके वण आहिनि उहे मेवो था ॾियनि। पोइ जंहिं महिल हुते मेवो थो अचे त ॿार ॿुढा जवान किथर बि हणंदा आहिनि मेवो पटण लाइ। घणा माण्हू तलवारूं तारूं कुड़ाई सां कटींदा बि आहिनि त केॾो फर बि ॾियनि था पर नुक़सान बि सहनि था। छा साहब चए थो कि केॾी नए वणनि खे शक्ति जो वरी बि हर साल साॻियो ई मेवो ॾियनि था। भले हुनखे पिथर हणो पितर हणो छो था ॾियनि त हू पंहिंजी नेकी कान था छॾनि, पंहिंजो कमु कोन था कनि। अहिड़े तरीक़े संत सूफ़ी जेके बि आहिनि उन जेकी वेनती आहे त तव्हां पंहिंजी जेको बि कमु कयो था ज़िंदगीअ में कंदा रहो। न ॾिजो के को बुराई करे थो, को भलाई करे थो, को छा थो करे। ॾिसण वारो हू मुंहिंजो सचो साईं सतराम साईं कमलाराम साहिबु सोइटान साईं लाल झूले सां साईं इष्ट था वेठा नाके में थो चवनि त तूं ख़ालिक तूं मालिक तोखे चारो नाहे चवण जो। वसंदा शहर वीरान कयूं वरी बसाई वहाण। किन खे दाम ॾिने दमड़ी, किन खे माया बख़्शे मण, किन खे पाली पालकनि में, किन खां पीहाई पढ़ण, किन खे बेगन बख़्शे बकरीअ जी, किन खे दाता बख़्शे धणक। मुंहिंजो मालिक अहिड़ो रहंदल आहे। बसि आख़िर में मालिक तूं न छॾे आउं जियां तुंहिंजे आसरे, मालिक तूं न छॾे आउं जियां तुंहिंजे आसरे। सभई पारूं सूरज जो हिकु लहजे में लॻे, मालिक सचा साईं तूं न छॾे
लोक खोलियो त छा थियो, लोक मटियो त छा थियो। त मुंहिंजी वॾी महिरबानी, तव्हां सभु हिते आया आहियो, मां शोभा जी तरफ़ां असांजी काजल जी तरफ़ां हिकिड़ी तव्हांखे हिकिड़ी निमाणी वेनती थो कयां त 7 मई ते असां मुकेश भाई ऑडिटोरियम जेको हाल आहे असांजो जू में, उन में हिकिड़ो प्रोग्राम जो आयोजन कयो वियो आहे जंहिंमें पूरे वर्ल्ड जा सिंधी जिनखे जंहिं फील्ड में जंहिं म्यूज़िक में हुजनि, फिल्म स्टार हुजनि, इंडस्ट्रियलिस्ट हुजनि, जंहिंखे पंहिंजे क्षेत्र में जेको जेको सुठो कमु वॾो कमु कयो आहे, उन्हनि जो सत्कार 7 मई ते मुकेश भाई ऑडिटोरियम हाल में थींदो, जंहिंजी सत्कार जेको कंदो उहो सत्कार मूर्ति हूंदा करण वारा साईं साधराम साहब पाण पाकिस्तान जो अची 7 मई ते कंदा, जंहिंमें 2 एवॉर्डनि जा नाला जेके मूंखे ख़बर आहे हिते वेठा आहिनि। 2 एवॉर्डी जिनखे सत्कार कंदो साईं जन, ॿिनि जा नाला त मूं वटि अची विया आहिनि, 3 जा शायदि ईअं आहे, पटलो बि वेठो आहे, त 3 त हिते ई वेठा आहिनि। हुन ॻाल्हि में मां डिस्क्लोज़ न कंदुमि मुंहिंजा नाला। जंहिं भाउ खे उहा पास खपे प्रोग्राम लिखण लाइ, उते पास सिस्टम आहे, छो जो टोटल अवॉर्ड सिस्टम आहे। उनमें दुबई खां असांजा राम बख्शाणी साहब, वासु सराफ जी, खोड़ ॿिया अनेक, लखनऊ मलताणी साहब आहिनि, इन तरीक़े सां जीअं रूपा पंहिंजे हवाई चप्पल वारा आहिनि, ग़रीब डिटर्जेंट वारा आहिनि, ऐं खोड़ असांजे जेके वर्ल्ड मूवी ईंदा, फनकार ईंदा, फिल्म स्टार ईंदा। हिकिड़ो तमामु म्यूज़िकल प्रोग्राम सां गॾोगॾु हिकिड़ो धार्मिक प्रोग्राम थींदो, जंहिं बि भाउ खे पास वग़ैरह खपे, दादा मुरली जी सां शोभा जी मां तव्हांखे ॾींदुमि, आशा चांद जी वेठी आहे, काजल जी वेठा आहिनि, दासर जी कदाई सां वेठा आहिनि, इनखे बि आहिनि। त जंहिं जंहिंखे जेतिरियूं पासियूं खपनि असांखे ॿुधाए छॾंदा त असां उन प्रोग्राम में, ऐं मां तव्हांखे बि हो जमानो खे बि चवंदुमि, अगरि तव्हां हुते परफॉर्मेंस साईं ॾेई ॼणु चाहियो त तव्हांखे बि वेलकम आहे, ऐं जेको बि ॿियो अचणु चाहे सभिनी खे ॿुधो। वरी तव्हां सभिनी वॾी वॾी महिरबानी, सदाईं ख़ुशि रहो, सिंधी जिते बि रहो, गुलाब जी गुलनि वांगुरु टिड़ंदा रहो, हमेशा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहो। महिरबानी महिरबानी।